ओम शांति। अॼु जा मां वाक्य आहिनि। हाणे दृढ़ संकल्प जी तीली सां रावण खे जलायो। अॼु बाबा चवनि था दृढ़ संकल्प जी तीली सां रावण खे जलायो। 4:75 जा मां वाक्य आहिनि। पंहिंजे खे फ़रिश्तनि जी सभा में वेठण वारो फ़रिश्तो सम्झंदा आहियो। ख़ुदि खे फ़रिश्तो सम्झी करे वियो। असां फ़रिश्तनि जी सभा में वेठा आहियूं, फ़रिश्तो आहियूं। फ़रिश्तो अर्थात जंहिंजो सर्व संबंध व सर्व रिश्ता हिक सां हुजनि। हिक सां सर्व रिश्ता सदा हिकड़ स्थिति में स्थित थींदा आहिनि। जंहिंजा हिक सां सर्व रिश्ता हूंदा आहिनि उन्हनि जी स्थिति सदा हिक रस थींदी आहे। त हिकु सेकेंड, हिकु बोल, हिक जी ही लग्न में ऐं हिक जी ही सेवा प्रति, हिकु सेकेंड असांजो ऐं हिकु बोल हिक जी लग्न में हुजे ऐं हिक जे प्रति ही हुजे। भई घर जो कम भी करो था, ॿारनि खे भी संभालो था, त कंहिंजे लाइ, कंहिंजे घर खे, कंहिंजे ॿारनि खे संभाला थी? बाबा जी। त हिक सां लग्न ऐं हिक जी ही सेवा प्रति आहियां मां। छो जी घर गृहस्थी भी संभालणो आहे। सिर्फ़ु हाणे पंहिंजी न सम्झी करे बाबा जी सम्झी करे संभालो। हलदे फिरदे ॾिसंदे ॻाल्हाईंदे ऐं कर्म कंदे हुए व्यक्त भाव सां न्यारो अव्यक्त। हलदे फिरदे ॾिसंदे ॻाल्हाईंदे कर्म कंदे हुए भी व्यक्त भाव सां न्यारो अव्यक्त अर्थात हिन व्यक्त देश रूपी धरनी अर्थात हिन शरीर जी स्मृति सां बुद्धि रूपी पाऊं सदा मथे अर्थात उपराम रहे। मतलब खुद खे असां अगरि खुद खे देह सम्झंदासीं त मुंहिंजो पुटु, मुंहिंजी धीअ, मुंहिंजो पति, मुंहिंजो घर, देह जे संबंधित अगरि असां कहिड़ो बि असांखे संकल्प आयो, कुछ भी असां हिन देह जी स्मृति में रही करे कयो, भई हीअ मुंहिंजो ॿारु आहे, त असां हिन देह रूपी धरनी खे जी स्मृति में अची वियासीं त बाबा सां बुद्धि योग डिस्कनेक्ट थी वेंदो। त ॾिसो सेंटर ते बि सभु कीअं कमु थींदो आहे। जीअं घर में थींदो आहे उअं ई सेंटर ते बि थींदो आहे, है न। लेकिन बसि जीअं माण्हू, अगरि तव्हां सोचो असांजो घर सेंटर आहे, भले बोर्ड न लॻल आहे, लेकिन सेंटर में बि छा थींदो आहे? सुबुह खां राति ताईं उहा ई दिनचर्या हूंदी आहे न। सिर्फ़ु उन्हनि खे छा लॻंदो आहे? भई इहो बाबा जो घरु आहे, हिन करे हिते मुरली रोज़ु पढ़णी आहे। ॿियो उहो जेका ज्ञान ॾींदा आहिनि, त तव्हां बि अगरि सम्झो असांजो ई घर मुंहिंजो न आहे, बाबा जो आहे, त रोज़ु सुबुह 4 बजे बाबा जी घर में उथी करे बाबा खे यादि करो, पोइ बाबा जा मां वाक्य ॿुधो या पढ़ो, या सेंटर ते वञी ॿुधो या घर में ॿुधो या पढ़ो। त सेंटर में त चलो ठीकु आहे, पोइ त अमृत वेलो करे अधु घंटो अगरि मुरली पढ़ी बि वरिती बाबा जे हिन घर में, पोइ भले सेंटर ते बि वञो, पंहिंजे घर में बाबा जे हिन घर में बि पढ़ो। पोइ कमकाज कंदा रहो, विच में कंहिंजो बि फ़ोन अचे, कोई बि मिले थो, या कोई बि कंहिं बि माण्हू सां जंहिंजो संबंध संपर्क थिए थो, हुनखे देह जो संबंधी न सम्झी करे बाबा जो ॿारु सम्झी करे उन्हनि सां ज्ञान युक्त ॻाल्हियूं करो। ज्ञान युक्त संबंध रखी करे उहो कुझु तव्हांखे ॻाल्हि ॿुधाइनि त तव्हां ज्ञान युक्त उत्तर ॾियो न उन्हनि खे। भई बाबा ॾिसो, अगरि असां पंहिंजी हिन घर गृहस्थी में रहंदी हुई, अगरि असां बाबा जो इहो पंहिंजो घर न सम्झी करे इहो बाबा जो घर अर्थात सेंटर आहे, त जीअं सेंटर में दिनचर्या, उते बि रोटी ठहींदी आहे, उते बि माण्हू खाईंदा आहिनि, उते बि हिकु परिवार जीअं हलनि था, त तव्हां पंहिंजे घर खे पंहिंजो न सम्झी करे बाबा जो घर सम्झो, त छा थींदो? हलदे फिरदे ॾिसंदे ॻाल्हाईंदे कर्म कंदे हुए व्यक्त भाव सां न्यारो अव्यक्त अर्थात हिन व्यक्त देह रूपी धरनी जी स्मृति सां बुद्धि रूपी पांव सदा मथे रहंदो अर्थात उपराम रहंदो। ॾिसो बसि तव्हां हफ़्तो भर चार्ट रखो, हफ़्तो भरी अभ्यास करो न, पोइ नेचुरल थी वेंदो।
तव्हां हफ़्तो भर इन जो चार्ट रखी करे सुठी रीति अभ्यास करो, पोइ तव्हांजो ई नेचुरल संस्कार अवश्य ठही वेंदो। तव्हां हफ़्तो भर इहे यादि रखो कि मां आत्मा आहियां, इहो बाबा जो घरु आहे। हिन घर में हर मनुष्य आत्मा, हर जो भी ॻाल्हि असां कंदा आहियूं उहो बाबा जे नियम मर्यादा अनुसार आहे, भले कोई ज्ञान में हले न हले। तव्हां संकल्प करो, ॾिसो भले उहो ज्ञान में न हलंदा, लेकिन उन्हनि जी सोच बोल कर्म जो तव्हां सां गॾु रहींदा आहिनि, उन्हनि जा परिवर्तन थींदा वेंदा आहिनि। जीअं बाप ईश्वरीय सेवा अर्थ ऐं ॿारनि खे साथ में वठी वञण जी सेवा अर्थ व सचे भक्तनि खे ॾाढे समय जो भक्ति जो फल ॾियण अर्थ न्यारा ऐं निराकार हूंदे हुए बि अल्पकाल जे लाइ आधार वठी करे ईंदा आहिनि न, या चओ अवतरित थींदा आहिनि न। बाबा बि थींदा आहिनि न अवतरित। छो थींदा आहिनि? ईश्वर सेवा अर्थ, ॿारनि खे साथ वठी वञण लाइ, सचे भक्तनि खे ॾाढे समय जी भक्ति जो फल ॾियण लाइ, न्यारा ऐं निराकार हूंदी हुई बाबा त कॾहिं हिन दुनिया में ईंदा बि न आहिनि, त बि असांजे कल्याण अर्थ हिन दुनिया में ईंदा आहिनि। त ईअं ई फ़रिश्तो अर्थात न्यारो प्यारो, बाबा चई न, रोज़ सम्झो मां अवतरित आत्मा आहियां, हिते मां कार्य करण आई आहियां, त मां फ़रिश्तो आहियां। न्यारो प्यारो बाप समान स्वयं खे अवतरित आत्मा सम्झी करे सिर्फ़ु ईश्वर अर्थ इहे साकार ब्रह्मण जीवन असांखे मिलियो आहे। इहो असांजो 84वो जन्म आहे न। त धर्म स्थापन जो पाठ वॼाइण लाइ ईंदा आहिनि। हिन जे लाइ नाम या शक्ति अवतार, हिन समय अवतार आहियूं, धर्म स्थापक आहियूं। असां बि छा था करूं? धर्म स्थापन ई त करूं था न। बाबा चवंदा आहिनि, ॾिसो धर्म स्थापन जो पाठ, धर्म स्थापना जो पाठ वॼाइण लाइ ईंदा आहिनि। हिन करे नाम या शक्ति अवतार, हिन समय अवतार आहियां न, धर्म स्थापक आहियां न मां। सिवाय धर्म स्थापन करण जी कार्य जी कोई बि कार्य तव्हां ब्रह्मण अर्थात अवतरित थी हुई आत्माउनि जो आहे ई न। त असांखे धर्म कीअं स्थापन करिणो आहे? असांजे धर्म में कीअं माण्हू सोचंदा, ॻाल्हाईंदा, कर्म कंदा, उहो असांखे पंहिंजो सोच बोल कर्म परिवर्तन करे हुन रीति हर कर्म करिणो आहे। भई हुते बि रोटी ठाहींदा, हुते बि माण्हू खाईंदा पीअंदा त सही, संबंध बि, त कर्म त उहो ई आहे, दुनिया त उहो ई आहे, लेकिन सिर्फ़ु हाणे मत चेंज करणी आहे। असुबह बाबा चई न, श्री मत, असां उल्टी मत ते हलंदा हुआसीं, हाणे सुल्टी मत ते हलणो आहे बसि। त मां पंहिंजो धर्म स्थापन करण लाइ हिते आई आहियां। बाक़ी मुंहिंजो हाणे हिते कोई कमु कोन्हे। ईअं न की मूंखे पंहिंजे ॿारनि जी ज़िम्मेवारी आहे, घर जी फलाणे जी, न। उहो सभु कंदे हुए बि हाणे मूंखे पंहिंजो धर्म स्थापन करण जे लाइ घर गृहस्थी भी संभालनी है, लेकिन बाबा जी मत ते, सुल्टी मत ते, उल्टी मत ते न संभालो। हाणे सदा ये स्मृति में हिन कार्य में अवतरित थियण वारी मां फ़रिश्तो आहियां। फ़रिश्तो डबल लाइट रूप आहियां न। हिकु लाइट अर्थात ज्योति स्वरूप, ॿियो लाइट अर्थात कोई भी पिछले जन्मनि जो हिसाब किताब जे बोझ सां न्यारो सदा हल्को। त ज्योति स्वरूप ऐं कोई भी पुराणो हिसाब किताब न आहे, उन सां भी हल्को। अहिड़ा डबल लाइट स्वरूप पंहिंजे खे अनुभव कंदा आहियो न। ये ब्रह्मण जीवन सिवाय ईश्वर कार्य जी ॿियो कोई कार्य अर्थ बिगर श्रीमत जी आत्माउनि जी मत प्रमाण व स्वयं जी मनमत प्रमाण काथे यूज़ त नथा करूं। हिन ब्रह्मण जीवन में बाबा जी कार्य में कोई भी कार्य अर्थ आहियूं, चाहे बाबा जो आहे या सभु पंहिंजी गृहस्थी खे जो बाबा जी सम्झी करे निभायो था, हुन में भी असांखे न बाबा जी मत जे अलावा ॿियो कोई मत ते कमु न करिणो। काथे करिणो भी तो पए त बाबा खे यादि करे कंदा न, त हुनजो असां ते बोझ न चढ़ंदासीं। सम्झो भक्ति आहे, माण्हू भक्ति, बाबा चईंदा न कि अगरि घर वारा नथा वणनि त उन्हनि जे साम्हूं भक्ति भी करो भले।
लेकिन अगरि असां बाबा जी यादि में रहंदासीं न त उहा भक्ति कंदे बि असां ते कुझु बि न थींदो, छो जी भक्ति में अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि। ईअं चइणो बि पवंदो, बि माण्हू चवंदा हा भई भॻवानु सर्वव्यापी आहे। हाणे असांखे सत्संगनि में वेहणो बि थो पए, उहो चवनि त जेसिताईं असां में उहा शक्ति नथी अचे, जेसिताईं उहा असांजे हुन में नथा अचनि, रंग में नथा अचनि, तेसिताईं असांखे ईअं चइणो बि पवंदो बाबा खे यादि करे। लेकिन जॾहिं उहा असांजे प्रभाव में अची आहे, धीरे धीरे उन्हनि खे प्रभाव में वठिणो। बाबा चई न की कोई तव्हांखे चवनि शास्त्र पढ़ंदा आहे, चई हा असां पढ़ंदा आहियूं, लेकिन हुन में ईअं जो ॻाल्हियूं आहिनि, हुन जो अर्थ ईअं ई आहे। असां शास्त्र असां ईअं न शास्त्र न पढ़ंदा आहियूं, असां पढ़ंदा आहियूं। पोइ उन्हनि खे हीअं चई करे पोइ धीरे धीरे युक्ति सां ॿुधायो। त बाबा चवंदा आहिनि की हाणे हिन जन्म में ईश्वर कार्य में या कोई बि अहिड़ो कार्य करो था त बाबा जी श्रीमत जे अनुसार ई करिणो आहे, पंहिंजे मन मत कंहिं ॿिए माण्हू जी मत जे अनुसार न करिणो आहे। ये ब्राह्मण जीवन ही बाप द्वारा ईश्वर सेवा अर्थ सेवा प्रति मिली हुई अमानत आहे असांजी। त ये असांखे नयो जीवन छो मिलियो आहे, छो जी असांखे हाणे बाबा जे कार्य में असां मददगार आहियूं। ये अमानत आहे असांजो ये जीवन, न त शायदि असां बि दुनिया वारो वांगुरु अञा ताईं शरीर छॾे हली बि वञूं आहे। छो जी दुनिया में ईअं ई थिए थो न, कोई शइ असां ई जीता आहियूं छो आहियूं। त बाबा चए थो कि तव्हांजी अमानत में ख़यानत न विझंदा आहिनि। संकल्प द्वारा बि ये ब्राह्मण जीवन जो हिकु श्वास बि ऐं कार्य में ॿिए कार्य में न लॻाए सघंदा आहियूं। असां पंहिंजो हिकु श्वास बि असां पंहिंजे हिन संकल्प द्वारा बि, हिन ब्राह्मण संकल्प द्वारा बि बाबा ॾिसो संकल्प में बि न लॻाए सघंदा आहियूं। त ब्रह्मा बाबा ॾिसो नंबर 1 शो विया भई असांखे त बाबा जंहिं ॾींहुं मम्मा ऐं बाबा खे बाबा जो ॻाल्हि चई उन ॾींहुं खां उन्हनि जो प्रैक्टिकल स्वरूप में अची वियो। भई बाबा चवनि था संकल्प में बि हिन जीवन जो हिकु श्वास बि ॿिए कार्य में न लॻाए सघंदा आहियो। त असां कुझु बि करूं था, चाहे तव्हां पंहिंजे ॿारनि खे संभालो था न, त बि हिन सोचो कि मां पंहिंजे ॿारनि खे संभालां थी, अॻियां वञी सुठो कमु कंदा, पंहिंजो जीवन ठाहींदा, असांजी पालना कंदा। न मतिलबु भई बाबा तव्हांजे ॿारनि खे संभालां थी, तव्हांखे हिननि खां जो कराइणो हुजे उहो करायो। मां पंहिंजे घर खे संभालां थी, मां पंहिंजे पति खे संभालां थी, मां फलानो न, मां त सभु बाबा जे लाइ। बाबा तव्हांखे जीअं कराइणो आहे तव्हां करायो। त इहे बि बाबा जे अर्थ ई थी वियो न। ऐं असां अगरि घर बार छॾे करे वञूं, सोचूं न बाबा त चए थो मुंहिंजे अर्थ त सेंटर ते वञी सेवा, त डिससर्विस थी वेंदी। पोइ माण्हू चईंदा की इहे त ज्ञान वठी घर छॾे हली आहे, सिर्फ़ु सेवा ई था करनि, ॿारनि खे छॾी आहे, त असांखे ॾिसी ईंदा माण्हू त इहे डिससर्विस करे छॾी न। त बाबा जे कार्य में विघ्न रूप ठही वियासीं। त कर्म बि करो, लेकिन बाबा जो सम्झी करे करो। भई मां हीअं कंदमि, घर में हीअं हलंदमि त माण्हू मूंखे ॾिसी बाबा खे मञंदा, बाबा जे बारे में पुछंदा भई तव्हां एॾा सुठी रीति कीअं था हलो, कीअं ॿारनि खे संभाले सघंदा आहियो, ईअं क्रोध न कंदा आहियो, तव्हां त प्यार सां ॿारनि खे संभालो था, एॾा परेशान था करनि त बि। त हीअ सर्विस थी वई न। त ॾिसो तव्हां हिकु भले घर गृहस्थी संभालो, लेकिन बाबा जी मत ते संभालंदासीं न त हिकु संकल्प बि जो बाबा चए थो त हिकु संकल्प बि, हिकु श्वास बि, हिकु सेकेंड समय बि असांजो वेस्ट न वेंदो। इन करे भक्ति मार्ग में श्वासोश्वास सिमरण जो यादगार हलंदो आहे। भक्ति मार्ग में न कई माण्हू ईअं फिक्स करे रखंदा आहिनि भई कलाक में एतिरो नाम जपणो आहे, एतिरो बारी मुख में जपदा रहंदा आहिनि। त बाबा चए थो उहो उनजो यादगार कीअं, हाणे असां श्वासोश्वास सदा इहे यादि रखियो आहे मां अवतरित आत्मा आहियां, त मूंखे हिन सेकेंड छा करिणो आहे।
निरंतर जा फ़रिश्ता आहियो या अल्पकाल जा फ़रिश्ता आहियो। जीअं भक्ति में भी नियम आहे न कि दान दी हुई वस्तु व अर्पण कई हुई वस्तु के अन्य कार्य में न लॻाए सघंदा आहियो। त असां जॾहिं मुख सां चईंदा आहियूं बाबा तन मन धन तव्हांजो आहे, हर संकल्प, हर श्वास, हर बोल, हर सेकेंड तव्हांखे असां दान था ॾियूं। इहे ई त समर्पण मतिलबु छा थींदो आहे? भई अॼुकल्ह माण्हू ॾाढो समर्पण था करनि न, त माताउनि खे लॻंदो हूंदो भई असां बि कुमारी हुजूं हा त समर्पण असां बि करूं हा। लेकिन एक्चुअल में समर्पण मतिलबु छा आहे? दादियुनि त न कयो ईअं, बाबा मम्मा बाबा त ईअं फंक्शन न कया समर्पण थी करे। त समर्पण मतिलबु पंहिंजो हर श्वास बि बाबा जी कार्य में समर्पित करणु। मतिलबु मां पंहिंजो हर संकल्प बोल कर्म पंहिंजी बुद्धि खे सदा बाबा सां लॻाए रखंदमि, बाबा सां कनेक्शन बुद्धि खे समर्पित करे छॾियो। बुद्धि खे समर्पित कयो त ऑटोमेटिकली सभु संकल्प श्वास तन मन धन सभु समर्पित थी वेंदा। त असली समर्पण त इहो आहे न। त तव्हांखे कॾहिं लॻे भई मुंहिंजो त ईअं न थियो आहे, त सोचियो मम्मा बाबा ईअं कई छा, दादियुनि ईअं कयो। त असली समर्पण इहे त हाणे इहे सेवा अर्थ बि थी वेंदो आहे। भई ईअं त माण्हू ज्ञान में न अचनि परिवार वारा, चलो शिव बाबा सां शादी थी करे त हिन शादी जे माण्हू शादी में त ज़रूरु वेंदे, चाहे कंहिं छोरे सां करे या कंहिं भॻवान सां करे। त शादी में त माण्हू ॾाढो ख़ुशि, शादी नाम ॿुधी करे अरे त भॻवान सां शादी थी करे, त हीअं न ॿुधनि परिवार वारा त हीअं शादी जे प्रोग्राम जे बहाने शिव बाबा जो परिचय मिली वेंदो। हीअ त सेवा अर्थ अॼुकल्ह फैशन निकिरी वियो आहे, हिकु सेवा जो साधन थी वियो आहे। मतिलबु इहो त बाबा अॼु असांखे छा था चवनि, त बाबा चवनि था कि जीअं दुनिया में आहे कि भक्ति मार्ग में आहे कि दान दी हुई चीज़ तव्हांखे अन्य कार्य में हाणे यूज़ न करे सघंदा आहियो। त तव्हां सभिनि ब्रह्मण जीवन में बाप दादा सां पहिरियों वाइदो छा कयो, यादि अथव या भुलिजी वियो? बाप जे अॻियां पहिरियों वाइदो इहो कयो कि तन मन धन सभु तव्हांजे अॻियां समर्पण था करूं असां। जॾहिं सर्व समर्पण कयो त सर्व अर्थात तन मन धन सां गॾु बाबा चए थो सर्व अर्थात संकल्प श्वास बोल कर्म संबंध सर्व व्यक्ति। ॾिसो छा आहे संकल्प, चेक करो संकल्प कयो अथव पंहिंजो हर श्वास हर बोल बाबा जी श्रेष्ठ मत ते निकिरंदो आहे। हर कर्म संबंध कंहिंसां बि असां संबंध निभायूं था त आत्मिक संबंध आहे या दैहिक संबंध आहे। सर्व व्यक्ति तव्हांजे जीवन में जेका बि माण्हू संबंध संपर्क सभिनि खे काका मामा चाचा सभिनि खे समर्पण कयो अथव। सर्व वैभव बाबा खे समर्पित कई अथव। ईअं त न असांखे खाइण जी इच्छा थी थिए, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे न, मूंखे किथां अचे मां त सभु बाबा खे ॾेई छॾियो, बाबा खे खाराइणो आहे त खाराईंदा। मतिलबु बाबा ॾिसो बाबा जे घर में सभु प्रकार जो भोजन बि ठहींदो आहे, लेकिन ईअं न कि हा मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे मुंहिंजो फेवरेट आहे न, मुंहिंजो त फेवरेट बाबा ई आहे। चलो बाबा अॼु चाहे बाबा जे घर में ठाहे करे भोग लॻायो, लेकिन ईअं न मूंखे सुठो लॻंदो आहे त न मतिलबु बाबा जे लाइ तव्हां 36 प्रकार जा भोजन ठाहे करे भोग लॻाए करे खाओ, लेकिन इहा चीज़ मूंखे सुठी लॻंदी इन करे मां ठाहियां त ईअं न। त सर्व वैभव संस्कार स्वभाव ये त ॾाढी गहरी ॻाल्हि, मतिलबु पंहिंजी संस्कार स्वभाव पंहिंजी दृष्टि वृत्ति। केरु माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो हुजे ऐं तव्हांजे साम्हूं अची वियो त तव्हांजी दृष्टि वृत्ति में छा ईंदो, इहो कूड़ो आहे, अरे त कूड़ो आहे, तव्हां सावधान थी वेंदव, अरे इहा त अहिड़ी आहे न। भले माण्हू कुझु बि ग़लति कमु करे कहिड़ो बि करे, लेकिन असां सदा उन्हनि जे लाइ शुभ भावना शुभकामना पंहिंजी दृष्टि वृत्ति स्मृति। भई हिकु बार कंहिं तव्हांखे बुरो भलो चई छॾियो
त अञा ताईं उहो माण्हू तव्हांजे साम्हूं अचे अॼु हाणे त तव्हांजी स्मृति में छा ईंदो की त इन सां त मां लड़ाई कई, इन सां त मां नथी ॻाल्हायां, अरे इहे छो आई आहे। त हीअं असांखे न धीरे 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 हाणे त समय घटि आहे, झटि सां जेतिरो असां दृढ़ संकल्प सां बाबा खे सभु ॾींदासीं न, भई बाबा त चईंदो आहे हर सेकेंड असांजी नई स्मृति हुजे। हाणे अगरि कोई तव्हांजी इंसल्ट करे हिन सेकेंड, त ॿिए सेकेंड तव्हांजी स्मृति दृष्टि वृत्ति छा थींदी। जॾहिं उहा इंसल्ट करे उन समय बि असांखे शुभकामना रखणी, हुन लाइ बुरो संकल्प अचिणो ई न खपे। लेकिन अगरि वो ॿिए सेकेंड बि असांजे साम्हूं बीठी आहे या अॻियां बि आई त असांखे यादि रहंदो की हिन मुंहिंजी इंसल्ट कई, हाणे हिन मूंखे ईअं चई। त ये ॾाढी गहरी मतिलबु समर्पण मतिलबु ईअं ई थोरी समर्पण थी वियासीं। समर्पण मतिलबु पंहिंजो हर संकल्प, श्वास, बोल, कर्म, संबंध, सर्व व्यक्ति, वैभव, संस्कार, स्वभाव, वृत्ति, दृष्टि, स्मृति सभिनि खे बाबा जे मथां अर्पण करणु, सभिनि खे बाबा जे मथां अर्पण करणु, हिन खे चइबो आहे समर्पण। त बाबा चवनि था समर्पण सां बि मथे ॿियो शब्द आहे, स्वयं खे सर्व स्वत्यागी कंदा आहिनि। समर्पण खां बि मथे ॿियो पावरफुल शब्द आहे स्वयं खे बि, मतिलबु मां केरु आहियां इहे बि न पतो हुजे, मां आत्मा आहियां, बसि बाबा जो ॿार आहियां। स्वयं जो सर्वस्व त्यागी, इहो ॿियो पावरफुल, इन खां वॾो समर्पण खां वॾी ॻाल्हि कहिड़ी आहे, स्व खे बि भुलिजी वञो, स्व जो बि त्याग करो। सभी सर्व स्व त्यागी आयो या त्यागी आयो, सर्व स्व त्यागी अर्थात जो भी त्याग कयो, संबंध, संपर्क, भाव, स्वभाव, संस्कार, इन सभिनि खे पिछले 63 जन्मनि में रहियल हुआ हिसाब किताब जे अंश खे भी वंश सहित त्याग कयो। बाबा चवनि था सर्वस्य त्यागी अर्थात जो भी तव्हां त्याग कयो, संबंध, संपर्क, भाव, स्वभाव, संस्कार, इन सभिनि जे पिछले 63 जन्मनि जे रहे हुए हिसाब किताब जे अंश खे भी वंश सहित त्याग कयो। त ये जो भी असां त्याग कयो आहे न, उन जो भी त्याग मतिलबु असांखे लॻे ई न कि असां त्याग कयो आहे, असांखे लॻे कि न मूंखे त हेॾी प्राप्ति थी थिए। भई कोई माण्हू असांखे चए अरे तव्हां पंहिंजो सॼो जीवन बाबा जे कार्य में समर्पित करे, तव्हां त सॼो ॾींहुं बाबा बाबा ई था करो, त असांखे ईअं न लॻणो खपे कि हा मां पहिरियों केॾी, भले तव्हांजो जीवन ॾाढो सुठो हुजे पहिरियों ऐं तव्हां हाणे बाबा 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 था करो, त तव्हांखे कोई माण्हू चए ॾिसो तव्हां केॾो त्याग कयो त न, मूंखे त हेॾो कुझु मिलियो आहे, मां कलयुगी चीज़ुनि खे छॾियो थोरी आहे, मूंखे त इहो मिले पियो इन करे मां उहो त आपे ई निकिरी वियो, मूंखे त पतो बि न आहे कि हुयो बि, मतिलबु इहो भुलिजी वञो। पंहिंजे 63 जन्मनि जी रहे हुए हिसाब किताब अंश और वंश सहित भी त्याग करे छॾो। मतिलबु असांजो जेका रहियल उहा हिसाब किताब आहे न, उहा बि असां त्याग करे छॾे, मतिलबु हिकदमि नई आत्मा, मतिलबु बाबाऊं मां बसि। हिन करे सर्वस्य त्याग चइबो आहे। अहिड़ा सर्वस्य त्यागी जेके पिछले हिसाब वंश सहित समाप्त थी वञे, जंहिंजो पिछलो हिसाब किताब न वंश सहित समाप्त थी वञे, अहिड़ा सर्वस्य त्यागी कॾहिं संकल्प भी न करे सघंदा कि मुंहिंजो पिछलो स्वभाव संस्कार अहिड़ो हुयो, मतिलबु अविद्या थी वञे, हुननि खे पतो ई न हुजे कि असां में इहे बि हुया। कोई तव्हांखे चए कि हा तव्हां पहिरियों केॾो क्रोध कंदा आहियो, भई पतो न आहे मूंखे त न पतो आहे, मूंखे त बसि पतो आहे भई बाबा असांखे छा ॿुधाईंदा आहिनि, परमात्मा असांखे छा शिक्षा ॾींदा आहिनि।
पिछलो हिसाब अञा ताईं बि कॾहिं कॾहिं खींचदो आहे, वो कर्म बंधन जो बोझ, कर्म संबंध जो बोझ, कोई व्यक्ति या वैभव जो आधार जो बोझ मुझ आत्मा खे पंहिंजी तरफ़ आकर्षित त न कंदो आहे। भला ईअं न असां पंहिंजी घर गृहस्थी में ॿारनि खे या कंहिंखे न संभालूं, उहो त संभालणो ई आहे, लेकिन सेवा अर्थ असांखे खीचे न, असांखे उहो कर्म बंधन खीचे न, बोझ न लॻे। सम्झो तव्हांजे घर में कोई बीमार आहे, त तव्हांखे जॾहिं बाबा जे घर में कोई बीमार थींदो आहे त एॾा हॉस्पिटल्स खुलियल आहिनि, त छा माण्हू सभु ज्ञान योग ई कंदा रहनि, सेवा कंदा आहिनि न हॉस्पिटल वारा बि। त बाबा चवनि था कि कोई बीमार बि हुजे त असांखे ख़ुशी ख़ुशी सां हुनजी सेवा करणी खपे, कि भई हुनजी सेवा कंदे हुए बि असां बाबा जी यादि में रहूं, ताकी हुन आत्मा जो बि कल्याण थिए। बंधन वश न, बोझ न, कि अरे इहा ॿुढी आहे कॾहिं मरदी, मां त हिन जे कारण इहे नथी करे पायां, ईअं नथी करे पायां। भई बाबा त चवंदा आहिनि न, ॿुढनि खे ॿियो ई जीता रहनि, भॻवान जो नाम त वठनि था। त ईअं न असां ॿारनि जे कारण इहे ॿार किथां आया, हिननि से त बोझ आया, हिननि जे कारण मां मुरली नथी ॿुधी सघां, योग नथी लॻाए सघां। ब्रह्मा बाबा केॾे ॿारनि खे संभाले, ब्रह्मा बाबा कॾहिं सम्झे? त कर्म बंधन जो बोझ, कर्म संबंध जो बोझ, छा करूं, संबंधी आहे, ईअं करिणो पवंदो। अरे छा करूं छा, सम्झो कोई प्रोग्राम फंक्शन बि आहे त वञो, उते वञी बाबा खे बि यादि करो, बाबा जी श्रेष्ठ मत अनुसार पंहिंजो कार्य कंदा हलो। कोई व्यक्ति वैभव जे आधार जो बोझ मूंखे पंहिंजी तरफ़ न खींचे, मतिलबु असां हुननि कार्य में हुननि सां संबंध निभाईंदे हुए बि बाबा खे न भुलिजी वञो। ये संकल्प व बोझ सर्व त्यागी जा न आहिनि। सर्व त्यागी सर्व बंधननि सां मुक्त, सर्व बोझन सां मुक्त, कोई भी बंधन न, कोई भी बोझ न। हर संकल्प में भाग्य ठाहिण वारी पद्मा पदम भाग्यशाली आत्मा हूंदी। हर संकल्प में कोई भी कम अची वञे, असांखे हर कर्म कंदे हुए उन समय ये संकल्प करणो आहे कि अॼु मूंखे ये सेवा मिली आहे, अॼु मूंखे ये सेवा मिली आहे। त अहिड़ा ई हर कर्म में पद्मनि जी कमाई स्वतः ई थींदी रहंदी। ॾिसो तव्हांजे घर कोई बीमार आहे, अगरि तव्हां उन्हनि जी सेवा करो त उन्हनि सां मिलण वारा माण्हू ईंदा, त उन्हनि खे बि असां थोरो बहुत ज्ञान ॾेई सघंदा आहियूं। ये सर्वस्व त्यागी आयो न, शब्द जा अर्थ स्वरूप में स्थित थियो न, थींदा आहियो, शब्द जे अर्थ स्वरूप में स्थित थियो, ॻाल्हाइण वारो न ठहो, लेकिन करण वारा ऐं अनेकनि खे कराइण वारा ठहो। मुश्किल त न लॻंदो आहे न, मुश्किल शब्द लॻण जो त सवाल ई न उठणो खपे, छो जी ब्राह्मण जीवन जो धर्म ऐं कर्म ई इहो आहे। भई असांखे छा करिणो आहे, भई बाबा असांखे मिलियो आहे, असां ज्ञान योग करूं था, त छा करिणो आहे? बसि असांखे बाबा जी शक्ति वठणी आहे, ऐं बाबा जीअं मत ॾियनि था हूअं हलणो आहे, बसि ॿियो छा करिणो आहे? धर्म अर्थात पंहिंजी धारणा ते हलो ऐं कर्म कंदा हलो, बाक़ी सॼो ॾींहुं थोरी मुरली ॿुधंदा रहो, योग लॻाईंदा रहो। बाबा जो असांखे चयो अथई उहो बुद्धि में आहे, उनखे बुद्धि में ध्यानु रखी करे कर्म करो, बाबा जी यादि में रही करे बसि। त जीवन में निजी कर्म हूंदो आहे न, उहो कॾहिं कंहिंखे बि मुश्किल न लॻंदो आहे। मुश्किल तॾहिं लॻंदो आहे जॾहिं पंहिंजे खे अवतरित थी हुई आत्मा व शक्ति अवतार न सम्झंदा आहियूं। त थोरो समय असांखे ज्ञान योग करिणो आहे, बाक़ी समय हुन ज्ञान योग खे यूज़ करो न कर्म क्षेत्र में। सदैव यादि रखो मां अवतार आहियां, धर्म स्थापन करण अर्थ धर्म आत्मा आहियां। धर्म अर्थात हर संकल्प स्वतः ही धर्म अर्थात धर्म अर्थ हुजे, धर्म अर्थात धारणा अर्थ हुजे, जो असांखे श्रीमत मिली आहे न हुन अनुसार हुजणो खपे। इनखे चइबो आहे फ़रिश्तो। धर्म छा हूंदो आहे? हर संकल्प स्वतः ही धर्म अर्थ अर्थात जो बाबा असांखे श्रीमत ॾींदा आहिनि, जो असां धारणा कई आहे, हुन अनुसार असांजो हर कर्म हूंदो त असां छा ॾेई वेंदासीं? फ़रिश्ता। छो जी बाबा जी श्रेष्ठ मत ई आहे
ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हर आत्मा खे मदद करणु, निर्विकारी, बिना विकार बुराइनि जे वश थी करे। हाणे अहिड़ा बोल कॾहिं न कजो, छा करां, कीअं करां, थींदो न आहे, ईंदो न आहे, न चाहींदी हुई बि थी वेंदो आहे। इहे केरु ॻाल्हाईंदो आहे? फ़रिश्तो ॻाल्हाईंदो आहे या सर्वत्यागी ॻाल्हाईंदो आहे? मास्टर सर्वशक्तिवान हो, इहे बोल ॿिन्हिनि जी तुलना करो। मास्टर सर्वशक्तिवान इहे ॻाल्हाए सघंदो आहे? छा अनेकनि खे बंधन मुक्त करण वारी आत्मा अहिड़ा को बोल ॻाल्हाईंदी? छा करां, मां त फसी वई आहियां। अरे अगरि असां ई फसियल आहियूं त ॿियनि खे कीअं मुक्त कंदासीं? मुक्त करणु अर्थात सभु कुझु छॾे करे बसि पंहिंजो ज्ञान योग करणु न। मुक्त अर्थात असांखे पंहिंजे मन जे संकल्पनि सां मुक्त थियणो आहे। असां पहिरियों कीअं कंदा हुआसीं, भई मां पंहिंजे ॿारनि जी संभाल थी करां, मूंखे इहो करिणो आहे, लेकिन मां हिननि जी संभाल थी करां। त जे बंधन में माण्हुनि ॿारनि खे, घर गृहस्थी खे संभाले थो। हाणे हिन संकल्प सां मुक्त थियणो आहे कि मां त हिन आत्माउनि जी मदद थी करां। असां हिते खेल खेॾणु आया आहियूं न, इहे आत्मायूं अञा नंढियूं, हिननि जो शरीर नंढो आहे, त हिननि खे मदद खपे। त मां बाबा जो ज्ञान योग बि कंदी रहां थी, थोरो समय हिननि जी मदद बि कंदी रहां थी। बाबा जो गुण शक्तियूं सम्झ ॾिनी अथई, उहो बि उन्हनि सां हिननि खे पालां थी। ॿार अथव तव्हांजा त ॿियो ई सुठो आहे, छो जो ॿारनि खे तव्हां हाणे खां ई बाबा जी मत अनुसार पालंदव न। भई माउ पीउ जी ज़िम्मेवारी हूंदी आहे, त मां सम्झो ज्ञान में हले थी, त मां पंहिंजे ॿारनि खे उन रीति परवरिश ॾिए थी, त धीरे धीरे ॿार बि उन में अची वेंदो। त बाबा चवंदा आहिनि कि अगरि तव्हां अहिड़ा ॻाल्हि ॿोल ॻाल्हायो था त तव्हां केरु आहियो? बंधन मुक्त आहियो? परंतु तव्हां त सभी बंधन मुक्त आहियो। अॼु खां अहिड़ा संकल्प बोल सदा जे लाइ समाप्त। बाबा चई न, योगी न युद्धो न, योगी ठहो। अॼु खां योद्धो ठहिणु बंदि, अॼु खां अहिड़ा संकल्प बंदि। दृढ़ संकल्प जी तीली सां अॼु हिन कमज़ोरियुनि जे रावण खे जलायो। असां कॾहिं बि न चईंदासीं छा करां, सम्झ नथो अचे, कीअं करां। बाबा त असांखे हर ॻाल्हि ॿुधाई अथई। चलो तव्हांखे सम्झ में न बि थो अचे, त बि बाबा खे यादि करे कंहिं बि तव्हांजी निमित आत्माउनि खां पुछो, या उन ॾींहं जी मुरली पढ़ो, या बाबा खे चओ बाबा तव्हां ई मूंखां करायो। लेकिन ये ख़ुदि खे बंधन वश न सम्झो। असां जो करणु चाहियूं था, असां उहो करे सघण वारी आत्मायूं आहियूं। त बाबा चवनि था अहिड़ा कमज़ोर संकल्पनि खे जलाइण अर्थात दशहरो मल्हाइण। पंज विकारनि जे वश खे बि ऐं पंज तत्वनि जे अनेक प्रकार जे आकर्षण खे बि हिन 10 ई ॻाल्हियुनि सां विजयी ठहो। मतिलबु पंज विकार जो असांखे पंहिंजे वश करे छॾींदा आहिनि न, उन्हनि सां बि, ऐं पंज तत्व बि, कॾहिं कॾहिं तत्व बि पंहिंजी तरफ़ आकर्षित करे छॾींदा आहिनि न। त हिन 10 ई ॻाल्हियुनि सां विजयी ठहो, बाबा चवनि था। अर्थात विजय जो दिवस ठाहियो, मनायो। अच्छा, अहिड़ा सदा विजय दिवस मनाइण वारा, बाबा चवनि था हर सेकेंड विजय दिवस मनायो। अहिड़ा सदा विजय दिवस मनाइण वारा विजयी आत्मायूं, जिनजे मस्तक ते सदा विजय जो अविनाशी तिलक लॻल आहे। अहिड़ा अविनाशी तिलकदारी, सदा अकाल तख्त नशीन, अकाल मूरत, सर्व आत्माउनि खे बंधन मुक्त ठाहिण वारा, सदा अकाल तख्त नशीन, अकाल मूरत, सर्व आत्माउनि खे बंधन मुक्त ठाहिण वारा, योग युक्त स्नेह युक्त, योग युक्त स्नेह युक्त, युक्ति युक्त सर्वश्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। अॼु खां दीदी दादी वटि कोई बि न वञिजो। मतिलबु अगरि तव्हांखे कोई बि, मां बाबा चई न, हाणे सदा संतुष्ट रहो।
कॾहिं बि छा करां कीअं करां न चओ, मां सभु कमज़ोरियुनि खां मुक्त, बंधन मुक्त आत्मा सदा बाबा जी श्रीमत ते हलण वारी। त इहे जो कई बार शिकायतियूं हूंदियूं आहिनि, कई बार प्रॉब्लम्स हूंदियूं आहिनि, आहे त वरी बि असांखे पुछणो खपे। ईअं न बाबा चए अथई, अगरि असांजे मन में ॾाढी उलझल आहे त कंहिंखां पुछणु ज़रूरी आहे। लेकिन तॾहिं बि बाबा चवनि था कि अगरि तव्हां कोशिशि कंदव त अॼु खां असांजे जीवन में कोई प्रॉब्लम ईंदी ई न, दृढ़ संकल्प कंदव त बाबा उन समय चई अॼु खां दीदी दादी वटि कोई न वेंदो, सिर्फ़ु रूहानी मिलन मल्हाइण वञो। इहा ॻाल्हि करण जे लाइ वञूं था, कुझु वठण लाइ वञूं था, लेकिन कंप्लेन खणी करे न वञो। इहा रोहरियान करणु वञो, ज्ञान जो डिस्कस करो, कुझु खपे त वठो, लेकिन कंहिंजी कंप्लेन करणु न, इहो छो, ईअं छा, ईअं कीअं। बाबा चई न सभु कंप्लेन समाप्त, हाणे असांखे कंप्लीट थियणो आहे। इन सुम्हण जो अभ्यास करो, मां कंप्लीट आत्मा आहियां, बाप समान, मूंखे कोई कंप्लेन न आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।